दोस्तों, वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन अकरमिल अव्वलीन वल आखिरीन मौलाना व मौला थक़लैन हबीबना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार सदक़ल्लाहु मौलानल अलिय्युल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन। हज़रात, उलमाए किराम, मशाइख़े इज़ाम, मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अज जी ही बाबरकत रूहानी ऐं नूरानी महफ़िल जमीयत अंसारुल मुस्लिमीन जे नौजवाननि जे मेहनतुनि ऐं कावशुनि जो समरो आहे। अल्लाह पाक जल जलालहू जे दर दुआ है इन नौजवाननि खे रब्बुल आलमीन शाद ऐं आबाद रखे। जन्ही महफिल सजाई आ, अल्लाह उन्हनि जे रिज़्क़ में, रोज़ी में, इज़्ज़त में, दीन में, माल में बरकतों अता फरमाए। जिन सुहिणे सरदार मदनी मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जी ही महफिल सजाई है। जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी आहे वो उन जा गुण ॻाईंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह, अहले सुन्नत जे हिस्से में इहा सआदत ऐं खुशबख्ती आई आहे जो मदीने वारे साईं जे शान जो महफ़िलूं सजाईंदा आहिनि त सुन्नी सजाईंदा आहिनि। ऐं उन्हनि महफ़िलुनि में अगर मोहब्बत सां विखूं भरे अचे शिरकत कंदा आहिनि त सुन्नी कंदा आहिनि। महबूब जी मोहब्बत असांजो दीन ऐं ईमान आहे। महबूब जो ज़िक्र असांजे रूह जी ग़िज़ा आहे। ज़िक्र कंदा आहियूं, ज़िक्र ॿुधंदा आहियूं, रूह खे ग़िज़ा मिलंदी आहे। जिस्म ऐं जान इंसान जी मानी ऐं पाणी ते पलबी आहे, पर दीन ऐं ईमान जी ग़िज़ा अगर आहे त ज़िक्र मुस्तफ़ा। नथा चओ सुभान अल्लाह। महबूब जो ज़िक्र थिए त मोमिननि जी रग रग ठरी पवे। महबूब जो नालो वठिजे त ईमान वारनि जा नेण ठरी पवनि। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी चंद लफ्ज़ बतौर उनवान हिन फ़कीर तिलावत कया, उन कुरान पाक जे लफ्ज़नि जो आगाज़ थी रहियो आहे इस्म मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब्बे ज़ुल जलाल फरमायो, मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। जी, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब जा नाला बेशुमार आहिनि। इमाम नबहानी ऐं सुयूती जहिड़नि आशिकनि
जे लिखण वेठा त महबूब जे नालन जी जो गाने एतिरो कयूं त 4000 खां बि मथे चढ़ी 4000 खां बि मुंहिंजे सुहिणे हबीब जा नाला वधी विया ऐं कंहिंजा घणा नाला हुजण उन जे घणी सिफ़तुनि ऐं घणे शान जो दलील हूंदो आहे पर इन्हनि सभिनी नालनि मंझां मुझे आका जो ज़ाती नालो पाक नालो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो अहिड़ो मुबारक नालो आहे जेको दर्दनि जी दवा आहे, मर्ज़नि जे लाइ शफ़ा आहे, बीमारियुनि जो इलाज आहे, दर्दनि जो दारू आहे। जंहिं नाले जे वठण वारे ते रब जी रहमत वसंदी आहे। जंहिं पाक नाले खे ईमान वारा पंहिंजे सीने में सांढींदा आहिनि, जंहिं पाक नाले खे रब ज़ुल जलाल पंहिंजे अर्श मुअल्ला जे कुंगरनि ते पंहिंजे नाले सां गॾु लिखाए पंहिंजे नाले सां गॾु मदीने वारे साईं जे इन मुबारक नाले खे रब ज़ुल जलाल लिखाए हदीस पाक में अचे थो त रब ज़ुल जलाल जा हिकिड़ा मलाइक आहिनि। हर मलाइक जी रब ड्यूटी मुक़रर कई आहे, ठीकु आहे। किरामन कातिबीन लिखण ते आहिनि, किरामन कातिबीन लिखण ते आहिनि। मुनकिर नकीर कब्र जे पुछाणे ते आहिनि। इज़राइल साह कब्ज़ करण ते आहे। इसराफील मीहनि बारिशुनि झुड़नि मीहनि ऐं ककरनि जे मथां मुक़रर आहे। हर के मलाइक जी ड्यूटी आहे पर मदीने वारे साईं फरमाए त हिकिड़ा अहिड़ा मलाइक आहिनि जन जे मथां रब इहा ड्यूटी रखी आहे त ॻोल्हियो दुनिया जे अंदरि उहो घर कहिड़ो आहे जंहिं घर में मुहम्मद नाले वारो, जंहिं घर में मुहम्मद नाले वारो हुजे। मलाइक ज़मीन ते घुमंदा आहिनि, घर ॻोल्हींदा आहिनि। हर उहो घर जंहिं घर में मुहम्मद नाले वारो हुजे उन घर में 2 भेरा अल्लाह जी रहमत अचे वसाई। उन घर में 2 भेरा अल्लाह जी रहमत वसंदी आहे। उन्हनि मलाइकनि जी ड्यूटी इहा आहे त वञो इन्हनि घरनि ते वञी ख़ुदा जी रहमत वसायो जंहिं घर में मुहम्मद नाले वारो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे सोने सरदार फरमायो, मदीने वारे ताजदार फरमायो त जंहिं औरत खे औलाद न थींदो हुजे, जेको सिकायल आहे, जंहिंखे पुटाणो औलाद नथो थिए, जे दिल में इहा नियत करे त पुट ॼमंदो त नालो मुहम्मद रखंदोमांसि। इन संढ ज़ाल खे बि रब करीम पुटाणो औलाद ॾींदो। उन नाउमीद जी बि उमेद पूरी थींदी छो त इन नाले जी नियत करण वारे जी रब दिल जी मुराद पूरी करे। उरफा औलिया सुलहा अल्लाह जे बरगुज़ीदा बाननि अहले दिल ऐं अहले बातिन फरमायो अगर तव्हां वटि मानी थोरी आहे, खाइण वारा घणा आहिनि त पल ते जिथे मानी विरहाइजे थी वधाइजे थी उते अहिड़े माण्हू खे विहारियो जंहिंजो नालो मुहम्मद हुजे। भली ख़ल्क खाईंदी वेंदी मानी इंशाअल्लाह न खुटे। इन नाले में रब अहिड़ी तासीर रखे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो फ़ैसिलो तय नथो थिए, माण्हू मुंझल आहिनि, ॻाल्हि हिकु पासे नथी थिए। सरदार गॾिया जिरगा थिया, कमु नथो बणिजे, कौल फैसल नथो थिए,
पोछा कयो जो इन फैसले जे विच में अहिड़े माण्हू खे विहारियो जंहिंजो नालो मुहम्मद हुजे। इन नाले जी बरकत सां न थियण कम थी थो। ॻाल्हि सम्झो था? चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, हज़रत अब्दुल्ला बिन उमर हुजूर जो असहाबिया, उन जे साम्हूं हिकिड़ो माण्हू वेठो हुजे, उन जे पेर निंड पइजी वियो। पेर सुन थी वेंदो आहे, इहे चुंडियूं पियूं लॻंदियूं आहिनि, सुयूं पियूं लॻंदियूं आहिनि। उथियो त हुनखे तकलीफ़ महसूस थी। सहाबी पुछियुसि छा थियो अथई? जे पेर निंड पइजी वियो आहे। चई जेको तुंहिंजो प्यारो हुजे उन जो नालो वठी हथ लाईसि, फीणो रखीसि, पेर तुंहिंजो इहो दर्द लही वेंदो। त उन शख़्स चयो या रसूल अल्लाह, या मुहम्मद, या नबी अल्लाह। हबीबन जो पाक नालो वठी हथ घुमायई त उहो दर्द लही वियुसि। सुभान अल्लाह। दर्दन जो दारू आहे, मर्ज़न जो इलाज आहे, मुश्किलातुनि जो हल आहे। मुंहिंजे दिलबर नबी जे नाले खे रब अहिड़ियूं बरकतूं अता फरमाए छॾियूं। इश्क वारा, मोहब्बत वारा मुंहिंजे दिलबर नबी जो नालो पंहिंजे दिल में पचाईंदा आहिनि। तुंहिंजे नाम बिना ॿियो नथो नाम वणे सईं, तुंहिंजे नाम बिना ॿियो नथो नाम वणे। तुंहिंजी मोहब्बत में को मिठाण मणे, तुंहिंजे नाम बिना। तुंहिंजी मोहब्बत मन में आहे मिठी, तुंहिंजे कदमनि में हुजा शाल कठी। ओ बानी बानोटी आया असुल खां वठी, तुंहिंजे मुल त ख़रीद आया गिधल गुणे, तुंहिंजे नाम बिना। सुभान अल्लाह। हिकिड़ो मुबारक नालो आहे जे नाले में रब मिठाण जा मण रखे छॾिया आहिनि। को चुमे या न चुमे, पर मुहम्मद नालो वठो त चप हिक ॿिए खे चुमनि। जेॾी महिल बांग ॿुधो था, बांग ॿुधी जेॾी महिल बांगो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चवे त पोइ तव्हां छा कयो? हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ब्याज जे अंदरि इहा रिवायत आंदी आहे। उहो मखदूम मोहम्मद हाशिम आहे जंहिंखे अॼु जो देवबंदी बि मञंदो आहे, जंहिंखे सुन्नी बि मञंदो आहे, पर जंहिंखे वहाबी बि मञंदो आहे। उहो मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जॾहिं मदीने पाक में अची सलाम कंदो आहे त गुंबद खदरा मां जवाब मिलंदो आहे, व अलैक सलाम या मोहम्मद हाशिम तत्वी। ओ ठटे वारा मोहम्मद हाशिम तो ते भी सलाम हुजे। वो साईं लिखे दो पंहिंजे ब्यास जे अंदरि त जेकॾहिं बांगे जी बांग ॿुधी तव्हां अंगूठा चुमी अखियुनि ते लायो, पहिरें भेरे अखियुनि ते लाए चो कुर्रत ऐनी बिक या रसूल अल्लाह। ऐं ॿिए भेरे चुमी ऐं चओ अल्लाहुम्मा मत्तिअनी बिस्समअ वल बसर। साईं फरमाइनि था, रिवायत हदीस आणनि था त जेको माण्हू ईअं कंदो उन जे अखियुनि जी नज़र कॾहिं न घटिबी। ऐं मदीने वारे साईं फरमायो त अज़ान
में जेको मुझो नालो ॿुधी अंगूठा चुमंदो आ त क़यामत जे ॾियारे में मां सालार हूंदुसि इन खे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वेंदुसि। बाबा द्वारा आहे ईमान। महबूब जो साथ खपे या न खपे? हबीबन जी शफाअत खपे या न खपे? चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे सुने हबीब जो नालो महबूब जो नालो ॿुधी ए ईमान वारा जेॾीमहिल मुझे दिलबर नबी जो नालो ॿुधी त दुरूद ज़रूर पढ़ंदो कर। साईं फरमाइनि था इन जहिड़ो ॿियो को बख़ील आहे ई कोन जेको मुंहिंजो नालो बि ॿुधे ई मुझे दुरूद न पढ़े। वॾे खां वॾो बख़ील इहो आहे जो हबीबन जो पाक नालो ॿुधे ई दुरूद न पढ़े। जेॾीमहिल महबूब जो पाक नालो घर में हुजो, मजलिस में हुजो, दुकान ते हुजो, स्कूल में हुजो, कम कारोबार सां हुजो, महबूब जो नालो ॿुधो न त दुरूद ज़रूर पढ़ंदा। घटि में घटि ईअं चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब जो नालो ॿुधी चओ छा चवंदो? किथे ज़मीन ते पियल ॾिसो का अख़बार जो टुकड़ो आहे, को कागज़ आहे, को पन्नो आहे, महबूब जो नालो या रब जो नालो या को भलारो लफ़्ज़ लिखियल ॾिसो त उहो खणी चुमंदा कयो, मथे रखंदा कयो, उन कागज़ जी इज़त ऐं ताज़ीम कंदा कयो। पाक नालनि जी इज़त करण जे करे रब्बे ज़ुल जलाल जी रहमत तव्हां ते वसी। ॻाल्हि सम्झो था? बिशर हाफ़ी बगदाद जे शहर में शराबी माण्हू हूंदो, शराब जे नशे में वञे पियो, शराब पीऊं, शराब जे नशे में वञे पियो। हिकिड़ो कागज़ ॾिठई जे कागज़ ते लिखियो पियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुंहिंजे रब जो पाक नालो आहे। हेठि ज़मीन ते पियो आहे, उनखे खणी छंडई, छंडे करे 2 दिरहमनि जो अतरु वठी ख़ुशबू लॻाए पंहिंजे पटके जे वर में हयई त हे हेठि नथो सूहे, मुंहिंजे पटके में पग ते मथे सूहे थो। बसि राति थी, इल्हाम थियो, आवाज़ गैबी आयो, ए बिशर तो असांजे नाले खे ज़मीन खां खणी पटके ताईं बुलंद कयो, असां तुंहिंजे नाले खे ज़मीन खां खणी अर्शन ताईं बुलंद करे। हर कागज़ दी इज़्ज़त करी, मताई विच कुरान दी आयात हुई। हर पानी दी इज़्ज़त करी वो मता पानी आब हयात हुई। फकीर दी इज्जत करी मत खाजा खिदर हयात हुई। हर काफिले दी इज्जत करी मत सुन नबी दा साथ हुई। सुभान अल्लाह। अल्लाह जो वलिया पर हार फूकंदो, छा कंदो? बन्नी हाराह की बन्नी ते अचे जो हिकिड़े ॾियारे ॾिठई त को माण्हू आहे ॿकिरियुनि जो धण छॾियो बीठो। ॿकिरियुनि जो धण उन फसल जी भेल पई थिए त परे को हकल करे चढ़े कहिड़ो ही कहिड़ो मुंहिंजो फसल तो भेली कहिड़ो ही। उन धनार जो नालो हो मुहम्मद। धनार चयोसी मुहम्मद आया। बस नाले ॿुधण सां बुज़ुर्ग जे लिंगन में ॾकड़ी पइजी वई, अखियुनि में ॻोढ़ा अची विया, रोई चवण लॻो त मुहम्मद
मोहम्मद आई त भली चार, जे अहमद आई त भली चार। इन नाले जे लाए मुंहिंजी पोख बि हाज़िर, मुंहिंजो सिर बि हाज़िर आ। जे मोहम्मद नाले वारो आई त भली पियो चार, तोखे मञण लाइ। इहो आहे अदब, उन नाले जो अदब। बादशाह सुल्तान महमूद गज़नवी हिकिड़ो नौकर हुस, जो नालो मोहम्मद हुयो। पोइ जॾहिं कम जे लाइ सॾु कंदो त नालो वठी सॾु कंदो हुउसि। पर हिकिड़े ॾींहुं बाथरूम ॾे पियो वञे त उनखे चई त ओ फलाणे जा पुट कमरो भरे बाथ में रखजांइ। उनजे पीउ ॿुधो पियो, उहो नौकर हो हिनजो, सम्झी शायदि मुंहिंजे पुट ते कावड़ियो अॻे नालो वठी सॾींदो अथसि, अॼु वरी मुंहिंजो पुट करे सॼो अथईंसि, ख़बर न आहे बादशाह नाराज़ थियो आहे या गुस्सो अथसि। पोइ जेॾी महिल फारग थियो चईसीं मुंहिंजे पुट ते तव्हां नाराज़ आहियो छा, जो अॻे नालो वठी सॾींदा आहियो? चए बा हींअर हिनखे काकूस ॾे बैतुल खला ॾे कम जे लाइ पे मोकिलियुमि, मुंहिंजी दिलि गवारा न कयो त खटिया कम जे लाइ चवां ऐं नालो वरी पाक वठां। अहिड़े पाक नाले वारे जी उन कम जे लाइ उहो नालो वठी चवण मुंहिंजी दिलि गवारा न कयो, इन जे करे चयो मां त फलाणे जा पुट ई कमु करे आ। अदब वॾी शइ हूंदी आहे। असां वरी छा कंदा आहियूं, हंधनि ते रिलियुनि ते बिस्तरनि ते नाला लिखंदा आहियूं। आहे या कोन? तव्हां वटि इहो रवाज कोन्हे? मथां आहे, शादी थींदी आहे न हिक ॿिए खे रिलियूं ॾींदा, सवड़ियूं ॾींदा, ॾियणु खपनि, सुठी ॻाल्हि आहे, हिक ॿिए जी मदद कजे, इहा बि ईमान जी निशानी आहे। या वरी कुर्सियुनि ते नाला लिखंदा आहिनि, के वरी थांवनि ते नाला लिखंदा, मिसाल देग ते टप ते नालो लिखंदा, पोइ उहो बाहि ते पियो सड़े, उहो थां बर्तन बाहि ते जले पियो, इहा बि बेअदबी आहे, सम्झो था? अहिड़ी जाइ ते या वरी मिसाल को महिमान ईंदो त उन ते रोड ते चूने सां लिखी छॾींदा आहिनि। के अंग्रेजी में लिखंदा आहिनि वेलकम, के वरी लिखंदा आहिनि भली करे आया। ठीकु आहे, लिखंदा आहिनि या कोन? चूने सां ज़मीन ते लिखंदा आहिनि, पोइ उन ते माण्हू बूटनि सां हलंदा आहिनि। हाणे भली करे आया, ये बि क़ुरान जो अखर आहे, काफ़ क़ुरान जो अखर आहे, रे क़ुरान जो अखर आहे, ये क़ुरान जो अखर आहे। हाणे इहे क़ुरानी अखर हेठि ज़मीन ते तव्हां लिखिया, माण्हू बूटनि सां हलनि पिया, इहा अदब आहे या बेअदबी आहे? पोइ जेकबाबाद वारा अॼु दिलि में इहो पको वाइदो कयो त इनशा अल्लाह अॻिते भलनि नालनि जी इज़त एतिराम ज़मीन ते न लिखबा। बेअदबी वारी जाइ ते अगरि को कागज़ किरियल ॾिसो त यकदमि खणी वठंदा। हज़रत सैयदी अब्दुल अज़ीज़ दब्बाग़ रहमतुल्लाह अलैह अल इब्रीज़ में लिखियो आहे त हर जेकी अखर हूंदा आहिनि क़ुरान जा या हदीस जा, हर अखर सां गॾु अनवार ऐं तजल्लियूं हूंदियूं आहिनि। हर अखर सां गॾु तजल्लियूं हूंदियूं आहिनि। पोइ जॾहिं को अखर क़ुरान शरीफ़ जो लफ़्ज़ बेअदबी वारी जाइ ते किरंदो आहे त अल्लाह जा मलाइक उहे अनवार उहे तजल्लियूं वापसि खणी वठंदा आहिनि। जेकॾहिं सैयदी अब्दुल अज़ीज़ दब्बाग़ रहमतुल्लाह अलैह अल इब्रीज़ किताब में लिखनि था त अगरि अल्लाह जा मलाइक उहे अनवार खणी न वठनि ऐं उहो कागज़ ज़मीन ते किरी पवे या कंहिं बेअदबी वारी जाइ में पइजी वञे त उन हिकिड़े हर्फ़ जी बेअदबी जे करे उहो सॼो इलाइक़ो तबाह ऐं बर्बाद थी वेंदो। साईं फरमाइनि था ज़िलज़िला ईंदा आहिनि, साईं फरमाइनि था त कॾहिं ॾुकर ईंदा आहिनि, कॾहिं मुसीबतूं पवंदियूं आहिनि इन बेअदबियुनि जे करे। जो बेअदबी लफ़्ज़नि जी थींदी आहे, रब ॾिमिरजी पवंदो आहे। उहे अनवार ऐं तजल्लियात जॾहिं ज़मीन ते हुजनि ऐं उन्हनि जी बेअदबी कई वञे त अल्लाह ताला जल शान जो ॾमर ऐं कहर नाज़ुल थी पवंदो आहे। त साईं फरमाइनि था इन खां बचणु चाहियो था त पोइ लफ़्ज़नि जी अखरनि जी इज़त ऐं एतिराम कयो। अहिड़ो कागज़ पट ते पियल ॾिसो त यकदमि खणी अदब वारी जाइ ते रखंदा। भला क़ुरान शरीफ़ जा पुराणा नुस्ख़ा
कुरान शरीफ़ शहीद थी था वञनि, हिकिड़ा पढ़ण जे क़ाबिल आहिनि, ॿिया पढ़ंदे पढ़ंदे ज़ईफ़ थी था वञनि पिया। हाणे उन्हनि खे छा कजे? हिकिड़ा माण्हू चवंदा उनखे साड़े छॾियो, क़ुरान साड़णु न खपे। सम्झो था? छा कजे जो उनखे या त के मस्जिद शरीफ़ जी दीवार तामीर थिए पई, नई मस्जिद, उनजे अंदरि विझी छॾिजे। भला जेकॾहिं ईअं न त पोइ कब्रिस्तान में अहिड़ी जाइ ते जिते माण्हुनि जी लताड़ न हुजे, जिते माण्हुनि जी लताड़ न हुजे, उन जाइ ते गोशाइती कुंडाइती जाइ ते दफ़न करे छॾिजे ऐं ज़मीन में ईअं अंदरि खॾ खणिजे जीअं वरी हवाउनि ते उहे काग़ज़ मथे ॿाहिरि ज़ाहिर न थियनि, जिते माण्हुनि जी लतड़ न थिए, ईअं बा अदब थी करे उन क़ुरान जे वर्कनि खे महफ़ूज़ करे छॾिजे। छो त अदब हूंदो त रब्बुल आलमीन जी रहमत वसंदी। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह जे क़ुरान में टिन जायुनि ते मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जो पाक नालो मोहम्मद आयो आहे। उन्हनि मां हिकिड़ी इहा जाइ आहे, रब थो फरमाए त मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। मोहम्मद में अखर घणा आहिनि? चार। घणा करे? सुभान अल्लाह। जेकॾहिं क़ुरान जी तिलावत कयो था, क़ुरानी हरफ पढ़ो था त अखर अखर जे बदिले में 10 नेकियुनि जो सवाब मिलंदो आहे। जे तव्हां रॻे नालो मुंहिंजे दिलबर नबी जो मुहम्मद नालो वठो त 40 नेकियूं तव्हांजे दफ़्तर में रब लिखाए छॾींदो। नाला त ॿिया बि इंसाननि जा हज़ारे आहिनि, पर मुहम्मद नाले जहिड़ो ॿियो को नालो आहे ई कोन। न चई सुभान अल्लाह। मुहम्मद नाले जी माना छा आहे? मुहम्मद अल्लज़ी युहमद मर्रतन बाद मर्र, कररतन बाद कर्र। मुहम्मद लफ़्ज़ जी माना आहे उहो जंहिंजी बार बार तारीफ़ कई वञे, खड़ी खड़ी तारीफ़ कई वञे, जंहिंजी तारीफ़ कॾहिं खुटे ई न, उनखे मुहम्मद सॾिबो। सुभान अल्लाह। पर जेकॾहिं दुनिया जा नाला आहिनि, उनजो हिकिड़ो अखर घटायो या वधायो त माना फिरी वेंदी आहे। पर मुंहिंजे दिलबर नबी जे नाले खे रब अहिड़ा राज़ ऐं इसरार रखिया आहिनि जो इहो पाक नालो पंहिंजे कुल में बि कामिल आहे, पंहिंजे जुज़न में बि कामिल आहे। उहो कीअं? मिसाल, मुहम्मद मीम हे मीम दाल, जेकॾहिं अॻियो मीम कढी छॾियो त बाक़ी छा बचंदो? हम्द। हम्द जी माना है सरतापा तारीफ़ ई तारीफ़। पर जेकॾहिं हे कढी अॻियो मीम मिलायो त थी पवंदो मुमिद जी। हे विचों कढी अॻियो मीम मिलायो मुमिद। मुमिद जी माना है मददगार, ॾुखे वक़्त में कमु अचण वारो, मुश्किल जे वक़्त में सॾु करीस त सॾ में साणी थियण वारो आहे या न? न चई सुभान अल्लाह। मुंहिंजे सोणे हबीब जे नाले में रब केॾा असरात ऐं इसरार रखाया आहिनि। पर जेकॾहिं मीम बि कढ, वरी हे बि कढ, बाक़ी बचंदो मद। मद जी माना है वॾी बुलंदी वारो, वॾे शान वारो। पर जेकॾहिं मीम बि कढ, हे बि कढ, मीम बि कढ, बाक़ी बचंदो दाल। दाल जी माना है दलालत करण वारो, दाल जी माना है मिलाइण वारो, बाननि खे पंहिंजे रब सां मिलाए त मदीने वारो मुझे सोने रहबर मुर्शिद पीर मिठा सही फरमायो, जेकर चाही अद को मिलना आमद नाम पकेंदी रा, जेकर चाही अद नु मिलना आमद नाम पकेंदी रा, जिथे जो वेखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लेंदी रा, जेकर चाही अद नु मिलना।
अदनु मिलना जे रब सां मिलण चाहींदो त मदीने वारे मीर जे नाले जो विर्द पचाईंदो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह रब तो फरमाए त मुहम्मदुर रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे मुझे दिलबर नबी जी रिसालत खे मुझे आका जी शान ऐं अज़मत खे अल्लाह पंहिंजे पाक क़ुरान में बयान करे रहियो आहे सुन्नी त बयान कंदा आहिनि ठरंदा आहिनि पर हिकिड़ा आहिनि जेके महबूब जो शान बयान करणो उन्हनि जी ज़ुबान ते वरंदो ई न पर रब करीम जल शानु कुरान में मुझे महबूब जी वाखाण लिखी छॾी भला हूअ तारीफ़ न कंदा त शबीनो समझी कुरान त ज़रूर पढ़ंदा न पिया पढ़ंदा वेंदा दिलबर नबी जी वाखाण थींदी ऐं महबूब जी बेहतरीन नात महबूब जो बेहतरीन शान अफज़ल ऐं आला तरीन शान अगर ॿुधणो आहे त रब जे क़ुरान खे ॿुधंदो वञ मुंहिंजे दिलबर नबी जी वाखाण इन क़ुरान जे अंदर हुजूर जे हर हर खूबी खे रब बयान कयो आहे हुजूर जे उथण जो ज़िक्र वेहण जो ज़िक्र ॻाल्हाइण जो ज़िक्र घुमण जो ज़िक्र महबूब जे शहर जो ज़िक्र महबूब जे गली कूचन जो ज़िक्र आहे त रब जे क़ुरान में रब लिखी छॾियो सुभान अल्लाह भला ॿुधायां थोरो रब कीअं थो महबूब जो ज़िक्र पंहिंजे क़ुरान में करे सुभान अल्लाह मुझे महबूब मदीने वारे साईं जे पाक अखियुनि जो ज़िक्र पढ़णो हुजई त रब जे क़ुरान खे पढ़ रब तो फरमाए मा ज़ाग़ल बसरु वमा तग़ा जेकॾहिं मुंहिंजे महबूब जे ज़बान जी ॻाल्हि ॿुधणी हुजई त रब जे क़ुरान खे पढ़ रब तो फरमाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा मुंहिंजो नबी पंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिश ते न ॻाल्हाईंदो आहे ज़बान नबी जी हूंदी आहे वही मूं रब जो हूंदो आहे महबूब सुणी मुझे दिलबर नबी जे सीने जी ॻाल्हि पुछणी अथई त रब जे क़ुरान खां पुछ अलम नशरह लक सदरक हे मुंहिंजा महबूब छा असां तुंहिंजे लाइ तुंहिंजे सीने खे कुशादो कोन कयोसीं महबूब जे पुठी मुबारक जी ॻाल्हि ॿुधणी अथई त रब जे क़ुरान खां पुछ अल्लाह जो क़ुरान तो फरमाए ववदअना अनक विज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक ओ मुंहिंजा महबूब जेके तुंहिंजी पुठी मुबारक ते गिरा बार हुया उहे उम्मत जा बार असां तो त लाहे छॾियासीं मुंहिंजे सोणे हबीब चादर पंहिंजे चेहरे ते ढके सुता आहिनि चादर मुंहं ते विझी मुंहिंजा महबूब लेटिया आहिनि त रब थो फरमाए या अय्युहल मुज़म्मिल ए चादर ढकण वारा ओ चादर में मुंह लिकाइण वारा कुमिल लैल इल्ला क़लीला ओ मुंहिंजा महबूब रात जो उथ ओ चादर ढकण वारा पंहिंजे मुखड़े तां चादर लाहे केॾो मोहब्बत
मोहब्बत जो अंदाज या अय्युहल मुदस्सिर कुम फअंज़िर ओ चादर लपेटण वारा महबूब उथी मुझे माण्हुनि खे मुझे खौफ खां वञी बेजार सुभान अल्लाह मुझे दिलबर जे अब्बे जो जिक्र कुरान में अम्मा जो जिक्र कुरान में व वालिदिन व मा वलदा मुझे महबूब जे ज़माने जो जिक्र कुरान में वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्र सुभान अल्लाह मुझे सुने नबी जे पाक चंदन जो जिक्र कुरान में महबूब जे मुखड़े जो जिक्र कुरान में ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्का ताहा तफसीर रूहुल बयान तो लिखे ताहा ए चोटी जा चंद्र सरदार वल कुरानिल हकीम हिकमत वारे कुरान जो मुखे कसम केर तो कसम खणे केर तो कसम खणे ॻाल्हायो यासीन वल कुरानिल हकीम ए सरदार मुखे हिकमत वारे कुरान जो कसम कसम खणबो आहे ज़रूर के मक़सद जे लाइ कसम खणबो आहे का ॻाल्हि हूंदी आहे एॾी वॾी ॻाल्हि हूंदी आहे तॾहिं माण्हू कसम खणंदो मौला तूं हेॾो कसम खयो अथई छाजे लाइ ॻाल्हि कहिड़ी थो करणु चाहीं रब थो फरमाए इन्नक लमिनल मुरसलीन मां रब कसम थो खणी चवां त तूं मुंहिंजो रसूल आहीं के मुनकिर के मुआनिद के दुश्मन के न मञण वारा के शान जा मुनकिर इनकार करण वारा इनकार कन पिया त लस्त मुरसला तू रसूल नाही रब्बुल आलमीन जल शानु फरमाए त महबूब तू जवाब न ॾीन मां तो तुंहिंजे पारां जवाब मां कसम खणी थो ऐलान कयां त तू मुंहिंजो रसूल आहीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह या अय्युहन नबी ए गैब जे ख़बरुन ॿुधाइण वारा इन्ना अरसलनाक शाहिदा बेशक असां तोखे महबूब बनाए मोकिलियो आहे शाहिद जी हिकिड़ी मुफ़सरन माना महबूब कई आहे शाहिद मुशाहिदे करण वारे खे बि चइबो आहे शाहिद शाहिदी ॾियण वारे खे बि चइबो आहे शाहिद हाज़िर ऐं नाज़िर हुजण वारे खे बि चइबो आहे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो क़ुरान पढ़ंदा वञो मुंहिंजे दिलबर नबी जी वाखाण ॿुधाईंदो वेंदो ओ मुझो सुनो यार हज़ारन में मुझो सुनो यार हज़ारन में सरदार सुए सरदारन में मुझो सुनो यार हाणे अचे थकायो जेके बाबा जी केड़ा केड़ा थकायो हथ मथे करो हाँ भला जेके थका ना हो ओ मिली यूसुफ के हुई हिकिड़ी ज़री ॾिसो कीअं न ज़ली खाती वई चरी थियो मस्त मजनू हो छाते वरी पड़ फोट पई इश्क वारन में मुझो सुनो यार हज़ारन में मुझो सुनो यार हज़ारन में सरदार सुए सरदार
सरदारन में मुझो सुनो यार जे ज़ाहिर संदसि कुछ नूर थिए सारो जग त सड़ी यर तूर थिए जिन देव परी चिक चूर थिए वने शोर मची त मज़ारुन में मुझो सुनो यार सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझे दिल पर नबी दे पाक शहर जो जिक्र भी कुरान में आ ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद मक्के जी गाल पर जे महबूब मक्के के छड़े मदीने पाक दे आया त रब फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला महबूब पहिरे शहर का पोयो शहर तुझे लाए भलो आ बराबर मक्को भी मक्को आ पर वाह वाह मदीने जो शाना जंहिंमें दिल पर मदीने वारो ताजदार पाण मौजूद आ सुभान अल्लाह रातें भी मदीने की बातें भी मदीने की रातें भी मदीने की बातें भी मदीने की जीने में ये जीना है क्या बात है जीने की अरसा हुआ तैबा की गलियों से ये गुजरे थे इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की सुभान अल्लाह मदीने जे खिचन में घुमदे तो तोखे हर गली में खुशबू सुरहान मिलंदी रब शल सां सभिनी खे मदीनो ॾेखारे ऐं मदीने जो मींहुं रब ॾेखारे हाणे रोड रस्ता ठहिया पिया आहिनि फर्श ॿधा पिया आहिनि पर जेॾी महिल मींहुं वसे न मदीने जी थोरो ॿाहिराड़ी ते निकिरी वञे मदीने शरीफ़ जी ॿाहिराड़ी ते जिते फर्श न आहिनि रोड रस्ता न आहिनि उते वञो ख़ुदा जो कसम जेॾी महिल बारिश पवंदी आहे बरसात जा कतरा जेॾी महिल मदीने जे मिट्टी मुबारक ते पवंदा आहिनि त उन मिट्टीअ मां अहिड़ी सुरहान ईंदी आहे जेका मुश्क ऐं अंबर खां वधीक ख़ुशबूदार दुनिया जा अतर हिक पासे दुनिया जूं सेंटूं हिक पासे दुनिया जूं सभु ख़ुशबूयूं हिकिड़े पासे पर मुंहिंजे दिल पर नबी जे मदीने जी मिट्टी जी सुगंध ॿिए पासे जेकबाबाद मां मिट्टी उथे धूड़ उथे हवा थींदी आहे हवा में धूड़ उथंदी आहे नासुन में पवे फिफड़नि ते असर पवे डॉक्टर चवंदा आहिनि त दूहे खां ऐं दज़ खां पाण खे बचा दूहो या दज़ अंदरि वेंदी फिफड़नि वारा उहे सिस्टम बंदि थी वेंदो माण्हू फिफड़नि जो बीमार थींदो दम थींदो सहक जी बीमारी थींदी इन दज़ ऐं धूड़ जे करे डॉक्टर चवनि था जेकॾहिं धूड़ साम्हूं अचे न त पोइ तव्हां नक बंदि कंदा कयो त इहा धूड़ अंदरि न पवे पर जेॾी महिल मदीने शरीफ़ में हुजो हवा लॻे मदीने जी धूड़ उथे त मुंहुं न ठकींदा कयो धूड़ मदीने जी अंदरि में पवंदी बीमारियुनि खे रब शफ़ा ॾेई छॾींदो साईं फरमाइनि था वल्लाहि वल्लाहि इन तुराबुहा लमुमिन कसम अल्लाह जो त मदीने जी मिट्टी बि ईमान वारी आहे छा
मदीने जी मिट्टी भी ईमान वारी आ ऐं मदीने शरीफ जे वणन में गाह में बि रब शफ़ा रखी आ साईं फरमाईंदा जेॾीमहिल जबल उहद ते अचो त उते जी जेका सावक हुजे उन में थोरो पटे खाईंदा कयो जेको बि तव्हांखे मर्ज़ हूंदो दर्द हूंदो अलाह ताला दफ़े करे छॾींदो उतों जा कांव ऐं कुतड़ा बिल्लियूं आहिनि अदब वारियूं न कंहिंजे रूह खे रंज कने ॾिसी पर मदीने जो न अॼु ताईं ॾिठ में अहिड़ो जहिड़ो मंज़र मदीने जो ख़ुदा चूंडे रखियुसि नालो मिठो मुनवर मदीने जो सुभान अल्लाह दुनिया जा सभु शहर हिकिड़े पासे मदीने जो हिकिड़ो मंज़र हिकु पासे ॾिसो न हिते कुतो हुजे ॿिली हुजे हीअं उछलाए ॾियोसि खाईंदो न गोश्त उछलाए ॾियोसि खाईंदो न पर मदीने शरीफ जी हीअं ॿिलड़ी मुबारक वेठी हुजे न हीअं तव्हां गोश्त उछलाए ॾियोसि कोन खाईंदो हथ सां खारायोसि त खाईंदो मूं पाण तजुर्बो कयो मदीने शरीफ जे जानवरनि में बि रब करीम या तमीज़ रखाईंदो हिकिड़ो मुंहिंजो दोस्त ॻाल्हि पियो करे जिते में रहंदो आहे चई त साईं मदीने शरीफ जूं ॿिलियूं ॾाढियूं निमाणियूं आहिनि ॾाढियूं प्यार वारियूं आहिनि मूंखे दिलि में ख़्यालु थियो त मां मदीने शरीफ जी ॿिली खणी वञा जिते पाण वटि उते वञी पालिया महबूब जे वतन जी सूखड़ी खणी वञा चई मां गाॾी में ॿिली मुबारक मदीने शरीफ जी खणी जिते पहुतुसि जेॾीमहिल राति थी त मदीने जी ॿिली वठी दाहूं करणु शुरू कयूं मदीनो यादि पइजी वियुसि उहा ॿिली जे घर में हीअं डोड़े हीअं भॼे गोश्त ॾियासि त गोश्त न खाए मानी न खाए पाणी न पीए रड़ियूं दाहूं कंदी वते मां चयो अलाए बीमारी अथसि अलाए दर्द अथसि छो रोंदी पई आहे अल्लाह अल्लाह पोइ मूंखे मुंहिंजे हिकिड़े दोस्त ॿुधायो त ही मदीने जी मिली आहे महबूब जे वतन जी आहे हुज़ूर जे शहर जी जुदाई सही न थी सघे हाणे जल्दी कर महबूब जे वतन जी ॿिली खे मदीने पहुचाए आ मतां इन जी ताह तोखे तबाह न करे छॾे कि मां ओॾी महिल टैक्सी किराए कई उन ॿिलीअ खे खणी वापसि मदीने शरीफ जी महिल पहुतुसि मदीने जे हथुनि में आई त ॿिली दाहूं करणु बंदि करे छॾियो न ॾिठो अथई न मदीनो इश्क सां सिक सां हिकिड़ो भेरो मदीनो ॾिसी आ ख़ुदा जो कसम सारी ज़िंदगी मदीनो न विसरंदी ओ मौला मदीनो निखार पोइ भली मार लहने ओ जा गाय खड़ने जा हे मौला मदीनो निखार पोइ भली मार लहने ओ जा गाय खड़ने जा पानी पिरीअ जे शहर जो तू प्यार पोए भली मार लहने ओ जा गाय खड़ने जा रब शरम मदीनो ॾेखारे ऐं मदीने वारे जो दीदार खपे या न दीदार खपे या न खपे जे दीदार खपे त हुनजे लाइ ॾस ॾिए तूं चवंदे मां मिसकीन आहियां टिकेट कोन्हे वीज़ा कोन्हे पास कोन्हे बसि हिकिड़ो ॾस ॾियंदो अमल कर इंशाअल्लाह हाज़िरी लॻी वेंदी ॿुधाए अमल इहो करजो दुरूद घणो पढ़े राता ॾींहं सुबुह शाम वांद काई जो जेको टाइम मिलई वेही दिल भर नबी ते दुरूद पढ़ दुरूद पढ़ंदो रह इंशाअल्लाह हाज़िरी मदीने जी नसीब थी
टिकट ना है परवाह ना है वीजा ना है परवाह ना है मुजादा दुरूद पढ़ जेडी मल मदीने वारो राजी थींदो त टिकट भी मिली वेंदई वीजा भी मिली वेंदई न थियणो कम भी थी पवंदो दुरूद पढ़ण वारनि सां महबूब राजी आहे साईं फरमाइनि था इन औलन नास बी यौमल क़ियामत अक्सरुकुम अलैहि सलाता क़यामत जे ॾिहाड़े में तव्हां सभिनी खां वधीक मूंखे वेझड़ा वेझड़ा सवला सवला मुंहिंजे क़रीब क़रीब उहे हूंदा जेके मूं ते घणो दुरूद पढ़ण वारा छा चवंदा आहिनि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ जेक माबाद वारा वो महबूब जंहिंजी रब पंहिंजे क़ुरान में वाखाण करे जंहिंखे रब पाक क़ुरान जे अंदरि लक़बनि सां सॾे जंहिंखे पंहिंजो महबूब सॾे जंहिंजे लाइ रब ऐलान करे त वल सौफ युतीक रब्बुक फतरदा महबूब तोखे एतिरो तुंहिंजो रब ॾींदो जो तूं पाण राज़ी थी वेंदे तूं राज़ी तूं महबूब तूं राज़ी थी वेंदे रब थो फरमाए महबूब एतिरो ॾींदो मां जो तूं रब थी करे महबूब खे राज़ी करे ऐं असां उम्मती थी करे ग़ुलाम थी करे महबूब खे राज़ी कयूं या नाराज़ जवाब ॾियो असां ग़ुलाम आहियूं न महबूब जे कलमे पढ़ण वारा आहियूं न मदीने वारे साईं खे राज़ी कयूं या नाराज़ कयूं जेकमाबाद वारा थोरो हियांव ते हथ रखी मूंखे जवाब ॾे त हे जेके तूं कम कंदो थो अची महबूब राज़ी थींदा या नाराज़ हा जेके कम तूं पंहिंजे गिरेबान में ॾिस निमाज़ नथो पढ़ी महबूब राज़ी थींदा या नाराज़ शराब थो पीए नशो थो करे भंगू थो वापराए छोकिरे बाज़ी थो करे ज़ुल्मनि जा कम थो करे परायुनि बनियुनि ते प्लाटनि ते कब्ज़ा थो करे ग़रीबनि मिसकीननि खे ईज़ाए थो बंदूक जे ज़ोर ते ग़रीबनि मिसकीननि जा हक़ थो कसब करे मदीने वारो राज़ी थींदो या नाराज़ थींदो हा महबूब राज़ी कंहिं ते थींदा जेकी दिलबर ते दुरूद पढ़ंदा आहिनि जेकी निमाज़ अदा कंदा आहिनि जेकी ज़िक्र कंदा आहिनि आदियुनि जो थी चवंदा आहिनि अल्लाह अल्लाह ओ मुंहिंजा प्रिय प्यारा जे असीं त पंहिंजे फिरकारनि खे ॾिसूं असीं पंहिंजे किरदारनि खे ॾिसूं त असांजी ज़िंदगी गुनाहनि में बर्बाद थी वई ज़िंदगी ग़िफ़लतुनि में गुज़री वई ओदा हाणे ॿुधाए त उन महबूब खे राज़ी कंदे या नाराज़ कंदे राज़ी कंदे हा जे राज़ी कंदे न त पोइ हाणे हीअं करजो सची दिलि सां तौबा कर जेके गुनाह थिया थी विया उन्हनि जी माफ़ी वठ जेका बाक़ी ज़िंदगी बची आहे इन में इहो वचन ऐं वाइदो कर इहो दिलि में आहद ऐं इक़रार कर त हाणे गुनाह न कंदुसि जेकी ख़ताऊं थी वियूं उन जी माफ़ी वठ जेकी ज़िंदगी बाक़ी बची आहे उन में फर्मा बरदारी वारी वाट वठ मदीने वारो राज़ी थी वियो तुंहिंजा ॿई जहान मोचारा थी मेरे सारी गुनाहनि में गुज़ार में या रसूल अल्लाह ओ मेरे सारी गुनाहनि में विञाय में या रसूल अल्लाह करे सौदो कसे कच जो विहायु में या रसूल अल्लाह वही जवानी आई पीरी तभी लजका न कपई वारे विख के जागते वधायु में
रसूल अल्लाह। बराबर खाती आयूं, बराबर गुनहगार आयूं, पर हबीबन जो वसीलो वठी दुआ घुरंदो वींदे रब माफ़ियूं ॾेई छॾींदो। अब साहब चई उहो ॻाल्हि ज़रूर ॿुधाइजो हसन बसरी जे मुरीद वारी। ॿुधाए सुभान अल्लाह। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जो कामिल वली आ। साईं जे पाड़े में साईं जी मुरीदानी रहंदी आ। कॾहिं कॾहिं मजलिस में साईं जे बापर्द अचे तकरीर नसीहत ॿुधंदी आ। उन औरत जो पुटु वॾो फासिको फाजिरो शराबी ऐं ज़ानी हो, बद किरदार ऐं बदअमाल हुयो। पोइ माई पंहिंजे पुट खे अचे ॿुधाईंदी हुई त बा मुंहिंजे मुर्शिद अॼु हीअ नसीहत कई, अॼु हीअ तकरीर कई, अॼु ही ॻाल्हि ॿुधायई। पर हू ज़ालिम मां जी हिकु ॻाल्हि न ॿुधी, मां खे झिड़के छॾे। वक़्तु गुज़रंदो रहियो, मां हिन खे सम्झाईंदी रही, पर हिन ॻाल्हि न मञी। जो ने पुट जे सकरात जो वक़्तु आयो, मरण जे क़रीब आयो। हाणे मां खे चवण लॻो, मां ओ मुंहिंजी जीजल मां, हाणे मां बची कोन सघंदुसि। हाणे मुंहिंजे मरण जो वक़्तु वेझो अची वियो आहे। मां हाणे वञ पंहिंजे मुर्शिद हसन बसरी खे वठी आ त अचे का मुंहिंजे लाइ दुआ घुरे। बराबर खाती आया, बराबर गुनहगार आया, पर वली ईंदो दुआ घुरंदो, मन रब राज़ी थी पवे। माई वीचारी हज़रत इमाम हसन बसरी वटि आई आहे। क़िबला मुंहिंजो बच्चो आहे, बराबर गंदो आहे, गुनहगार आहे, पर साईं हाणे मरण खे वेझो आयो आहे। हाणे हली दुआ घुरोस, रब मन माफ़ी ॾेसि। साईं फरमाइनि था, ओ माई इहो पुटु तुंहिंजो ज़ालिम आहे, सरकश आहे, इन जे लाइ मां कॾहिं बि दुआ घुरण न हलंदुसि। पर जे मरी वियो त इन जे जनाज़े जी निमाज़ बि मां न पढ़ंदुसि। माई वीचारी मायूस थी ॻोढ़ा ॻाड़ींदे वापसि मोटी आ। पुट खे चवे थी, ओ